होया मां भी मौजूद होयसे। अमा जी उम्र 12 साल हुई, मुझी 9.5 साल उम्र हुई। माता उन्हीं ॾींहं खां वठी करे इंतजार में आया त दिलबर अलाए कहिड़े ॾींहुं ऐलान कंदो त मां मोहम्मद करीम ते कलमो भरे नालो लिखराया। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। 40 में 12 विया, घणा बचा सोचे ॿुधाइजो। 40 में 12 विया, पक न? महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरका जे नबूवत जे ऐलान खां 28 साल, घणा साल? ॾाढे जो घणा साल? 28 ऐलान खां 28 साल अगे ही महबूब ते ईमान आणियो वेठो आ। अली अल मुर्तज़ा कॾहिं ईमान आंदो? जॾहिं हज़रत अली जी 8 साल उम्र आ। महबूब ऐलान कयो आ। ऐलान खां पोइ हज़रत अली खां कंहिं पुछो आ, अली अव्वल तो ईमान आंदो या अबू बकर अव्वल ईमान आंदो? अली तो चवे कुर्बान वञा अबू बकर ता, मां अली त ॼाओ ई कोन हुस, अली अबू बकर अगे ईमान आंदो। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। हज़रत अली फरमाइन था मां त ॼाओ ई कोन होसे, जॾहिं बुहैरा वारो काफ़िलो हो मां अञा ॼाओ ई कोन होसि, मां त देर सां ॼाओ आहियां। अबू बकर उन टाइम ते ईमान आंदो हो जॾहिं मां ॼाओ ई कोन आहियां। आम किताब लिखंदा आहिनि अव्वल ईमान अली आंदो, अव्वल ईमान खदीजा आंदो, अव्वल ईमान अबू बकर आंदो। कन माण्हुनि सुवाल कयो इमाम आज़म खां, अबू हनीफा सब किताब सच्चा, हिकड़ा चवन था अव्वल ईमान अली आंदो, ॿिया चवन था अव्वल ईमान अबू बकर आंदो, ॿिया चवन था अव्वल ईमान खदीजतुल कुबरा आंदो। इन जो मतलब छा है? इमाम आज़म चो सब सच्चा। सुभान अल्लाह चओ, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हजरत इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह फरमायो सब सच्चा। कीअं सच्चा? पाण फरमायूं वडी उम्र वारन में पक्कन पोढ़न में अव्वल ईमान अबू बकर आंदो, औरतुन में अव्वल ईमान खदीजा आंदो, बारन में अव्वल ईमान अली आंदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इन्हीं तरफ इशारो करे तो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़, उहा हस्ती जेका सच्चो पैगाम खणी आई यो नबी पाक जी ज़ात आ। व सद्दक़ बिही, ऐं जंहिं नबी करीम जी अव्वल अव्वल तस्दीक कई। अल्लाह ताला फरमाए तो उलाइका हुमुल मुत्तक़ून, ये मुत्तकी ऐं परहेज़गार हन। यानी अव्वल पैगाम आणण वारो भी मुत्तकी आ, अव्वल पैगाम के कबूल करण वारो भी मुत्तकी आ। सभई चओ सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मुझा दोस्त अजीज है, ये अजो की रात जेका है हे तवाजो महीनो जमादियो सानी आ। इन जमादियो सानी जी 22 तारीख जो दिहाड़ो आ। अज 22 जी रात आ। हुस्न इत्तफाका तांजे लाड़काने जे शहर में रोजे धनी रहबर रहमतुल्लाह अलैह जे नाले सा कॉन्फ्रेंस थी रही आ। ऐं इहा रात जेका है सा हजरत अबू बकर जे वफात जी आ। सभई चओ सुभान अल्लाह। मुझे दिल चयो त खलीफे अव्वल खलीफे बिला फसल हजरत अबू बकर सिद्दीक जूं चंद ॻाल्हियूं तव्हां खे ॿुधायां जे तव्हां जो असां जो अबू बकर जे ग़ुलामन में नालो शुमार थी वञे। खुदा पाक जो कसम आ, मुझे महबूब पाक जी हिकिड़ी हदीस आ। पाण फरमाइनि था जेकर सारी उम्मत जो ईमान कंहिंजो ॻाल्हायो छो था? सभई ॻाल्हायो। लौ वुज़न ईमान अबी बकर बे ईमान उम्मती, हुजूर फरमाइनि था सारी मुंहिंजी उम्मत क़यामत ताईं
जेका भी मुझी उम्मत थींदी उनमें वली गौस कुतुब सहाबी पीर फकीर औलिया व सब अची जा। नबी सही फरमाए तो क़यामत ताईं सारी मुझी उम्मत जो ईमान ताराज़ी जे हिकड़े पुड़ में विझो ऐं बे पासे वरी अबू बकर जो ईमान विझो। बिन्ही खे तोरियो त मुझे अबू बकर जो ईमान वज़नी थी पवंदो। सुभान अल्लाह चओ। पण फरमाता सारी उम्मत खां मुझे सिद्दीक अकबर जो ईमान वज़नी आ। ऐं बी हदीस आ मुझे नबी पाक जी पाण फरमाइनि था त जंहिं बि मां मुहम्मद करीम सां इन दुनिया में का बि चङाई कई को थोरो कयो त मां मुहम्मद उन जो थोरो लाहे छॾियो। पर अबू बकर जो थोरो मां कोन लाथो आ, यो अल्लाह ते छॾियो आ। अल्लाह पाण ई क़यामत में लाहींदो। ॾाढे चओ सुभान अल्लाह। ऐं उन जवान खे सिलो कहिड़ो मिलियो जो रसूलुल्लाह सां रोज़े में गॾा। चओ सुभान अल्लाह। क़यामत ताईं मुझे महबूब करीम सां गॾा। महबूब करीम जरी पाण फरमाइनि था अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसु। सब खां अव्वल क़यामत जे ॾिहाड़े मां पंहिंजे क़ब्र शरीफ़ मां निकिरंदुसि। हुज़ूर फरमाइनि था अव्वल क़ब्र मां ॿाहिरि ईंदुसि। महबूब करीम जी ज़ात बाबरकात जी क़ब्र न आहे बल्कि मुस्तफ़ा जो रोज़ो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। महबूब जे आराम जी जाइ आहे। इन्ही जे करे जो असांजो महबूब ज़िंदा। चओ असांजो नबी ज़ोर सां असांजो नबी उन महबूब जे आराम वारी जाइ ते पाण जिथे आराम फरमाइनि था। पाण फरमाइनि था अन अव्वलुन नास। सब खां अव्वल मां ॿाहिरि ईंदुसि। पाण फरमाइनि था मूंखां बाद में जेको अव्वल ॿाहिरि ईंदो सो अबू बकर सिद्दीक़ हो। बड़ो शान आ सिद्दीक अकबर जो। सुन्नियो पंहिंजो अक़ीदो दुरुस्त रखो ऐं इहो अक़ीदो रखो त शेरे खुदा जो भी इहो ई अक़ीदो आ। मुझे महबूब जे तमाम सहाबा जो भी इहो ई अक़ीदो आ त सारी उम्मत में रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात जे फ़ैसले मुताबिक अग में शान नबियन जो आ। उन खां पोइ उम्मत जो शान आ। उम्मत में सहाबी अची आ, ॿिया बि अची आ ऐं हुज़ूर करीम जो फ़ैसलो आ, ख़ुद अलीअ जो फ़ैसलो आ त सारी उम्मत में सभिनी खां अफ़ज़ल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात बाबरकात। हज़रत अली त एतिरे क़द्र भी फरमायो आ त जंहिं बि मां मन फद्दलनी अला अबी बकरन, जंहिं मूंखे अबू बकर ते फज़ीलत ॾियारी। माना जेको चवे त अली अफ़ज़ल आ, अबू बकर घटि आ, अली जे शान के मथे करे अबू बकर जे शान के हेठ करे अली सही जो फैसलो आ। मन फद्दलनी अला अबी बकर, जै मुखे हजरत अबू बकर ते फजीलत ॾियारी जल्लतहू हद्दल मुफ्तरीये। हजरत अली पाण फरमाइन था उन्हीअ माण्हू के मां तोहमत हणंदड़ वारी सज़ा लगाईंदुसि। इहो तोहमत तो लगाए इन्हीअ जे करे जो मां अली शाहिद आहियां। मुझे मोहम्मद करीम पाण चयो हो तो मुझे उम्मत में सभिनी का अफजल हजरत अबू बकर सिद्दीक़। सभई चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला असा के शेरे खुदा जे फैसले ते अमल जी तौफीक अता फरमाए। मुझा दोस्त इते पांजो अकुल कोन हलाइबो, इते पांजी पसंद नापसंद कान हलाइबी। के मानू वरी चवंदा हन असा अबू बकर के भी मञूं था, उमर के भी मञूं था, उस्मान के भी मञूं था, अली के भी मञूं था, पर अली असा जे ला अफजल आ। इहो हकीकत में रसूलुल्लाह जो फैसलो नथो कबूल करे, इहो अल्लाह जे कुरान जो फैसलो नथो कबूल करे, इहो खुद अली जो फैसलो कबूल कौन तो करे। तो के यो कबूल करनो पवंदो तो रसूलुल्लाह का बाद में जै हस्ती जो शान आ सो हजरत अबू बकर सिद्दीक़। आई मुझे महबूब करीम जे इन गुलाम के अल्लाह सानी सडियो आ। छा सडियो आ? ॾाढे चओ सानी यसनैन इज़हुमा फिल वार इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना
अल्लाह ताला फरमाए तो जरी बजणा पाण में गार में हा सानी इसनैन बिन जणन मां जो बियो जणो हो इज यकूल लिसाहिबिही जरी चवे पियो पंहिंजे साथीअ खे ला तहज़न गणती न कर इन्नल्लाह मअना अल्लाह तोसां ऐं मूंसां गॾु आहे। मुंहिंजा दोस्त महबूब करीम जे उम्मत में अव्वल अव्वल उम्मत खे तबलीग करण वारो रसूलुल्लाह या त बे नंबर ते तबलीग करण वारो अबू बकर अव्वल अव्वल पैगाम आणण वारो अल्लाह हुआ त बे नंबर ते कबूल करण वारो अबू बकर अव्वल अव्वल रोज़े शरीफ में आराम फरमाईंदड़ रसूलुल्लाह त बे नंबर ते वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ क़यामत में रोज़े पाक मां अव्वल अव्वल अचण वारो रसूलुल्लाह त बे नंबर ते उथण वारो अबू बकर हर मामले में ॾिसंदे त अबू बकर सिद्दीक़ के अल्लाह पाक सानी ऐं सानी सॼो आहे। महबूब जे ज़ात बाबरकात घर बार सिर जान कुर्बान करण वारो सहाबा कराम हर शय कुर्बान कई पर हर मामले में हजरत अबू बकर गोए खणी गार जी रात जान कुर्बान की। मौलाना सिद्दीक़े अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हो हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी चओ त तव्हांखे बि मज़ो अचे मूंखे बि मज़ो अचे सभई चओ मौलाना सिद्दीक़े अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हो रज़ियल्लाहु ताला अन्हो रज़ियल्लाहु ताला अन्हो यार की खातिर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला चो सुभान अल्लाह। भला ॾियो ख़बर छा हाल आहे नाराज़ त कोन आयो न भला ॿुधायो पुछो कोन त मां ठरो था अलाए मरो था जेके ठरो था से सुभान अल्लाह चओ। यार की खातर मरने वाला सब कुछ कुर्बान करने वाला मंज़िल इश्क का है रहबर रज़ियल्लाहु ताला अन्हो मौलाना सिद्दीक़े अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हो एड़ी रख दी सांपों के बिल पर सदमा सहेलिया अपने दिल पर चो सुभान अल्लाह। नाग जे ॿिर ते पैर रखे नाग डंग पियो हणे पैर हटाए अबू बकर पियो चे पैर सिद्दीक़ जो आ न हटंदो ओ नाग तू जबल के पानी कंदो आ तू पत्थर के भोरे छड़ींदो आ पर हे खुड़ी जड़े तेड़े जी काने अबू बकर सिद्दीक़ जी खुड़ी आ महबूब जे तरफ अचण को न डींदो सा एड़ी रख दी सांपों के बिल पर सदमा सहेलिया अपने दिल पर जाने फिदा की यार के खातर रज़ियल्लाहु ताला अन्हो सुभान अल्लाह चो ॾाढे सुभान अल्लाह चो। सिद्दीक़ जे अखियुनि मां ॻोढ़ा वड़ा तबई तोर माण्हू के ज़हर असर कंदो आ महबूब जागी पिया सिद्दीक़ छो थो रोई कि भला नाग चक तो हणे पर छजास कोन थो मता साईं जन के तकलीफ न पहुंचाए। हुजूर फरमायो यो तो वांगुर आशिका हिकड़ो आशिक बे आशिक सां लड़ाई थो करे पैर हटाए त नाग निकरे मां मोहम्मद जो दीदार करे पर सिद्दीक़ तो जो ज़हर खत्म था कयूं पाण लुआब कढूं फीण कढूं अबू बकर जे उन खुड़ीअ खे लगायूं ज़हर खत्म थियो पाण फरमायो रुगो ज़हर खत्म कोन थो थे अॼु खां पोइ जेके भी नाग चक पाए अबू बकर उन खे खुड़ी तुंहिंजी धोई प्यार भी त ज़हर खत्म थी वेंदो।
एकड़े आशिक मजेदार गाल कई आ, चवे थो त नाग महबूब वट तॾहिं पहुतो जॾहिं अबू बकर जे पेर में आयो, जंहिंखे नबी वट पहुचणो आ सो सिद्दीक जा पेर पकड़ींदो, तॾहिं रसूलुल्लाह वट ईंदो। महबूब जे दर ते उहो ईंदो जेको सिद्दीक जे पेरनि जी खाक बणबो, पर ॿिए खे कॾहिं बि महबूब कोन मिलंदो। नाग खे बि नबी मिलियो आ त अबू बकर सिद्दीक जे पेर जे सदके में मिलियो आ। एड़ी रख दी सांप के दिल पर सदमा सहेलिया, अपने दिल पर जाने फिदा की, यार के खातर रदियल्लाहु ताला अन्हु। सभई तो सुभान अल्लाह। आओ तो तोखे मुझे मुर्शिद रोज़े धणी जो मसलक ॿुधायां। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। ये सिंध में जेके वहाबी अथव न, अमरोटी हुजन, ठेढ़ाई हुजन, बेराई हुजन, हाँ समझो था ना सही। ये अमरोटी, ठेढ़ाई, बेराई, ये जेके भी अथव, ये चंदर असा रोज़े धणी जा मुरीद आहियूं। हाले जी, बाए जी, ये सब जी। किया हो रोज़े धणी जा मुरीद? चई त असां जो मुर्शिद अमरोट वारो यो मुरीद हो हाफिज मोहम्मद सिद्दीक भरचुंडी वारे जो। भरचुंडी वारो खलीफो हो साईं सोई शरीफ वारे जो। सोई शरीफ वारो खलीफो हो रोज़े धणी जो। असां सब रोज़े धणी जा मुरीद। मां तो चवां जे रोज़े धणी जा मुरीद थी पवन न, ये वहाबी, ये हाले जी, ये बाई जी, ये टेड़ी, ये अमरोट, ये सब जेकॾहिं न मुजादा बेर शेर, ये सब जेकॾहिं रोज़े धणी जे तरीक़े ते हलन त ख़ुदा जो कसम वहाबियत जो सिंध मां जनाज़ो ई निकिरी वई। पर हिननि पंहिंजे पावर हाउस खां कनेक्शन कटे छॾियो आहे। पावर हाउस अॼु बि आहे। चओ इंशाअल्लाह हूंदो क़यामत ताईं। ॾाढे छो था चओ इंशाअल्लाह? नथी ॻाल्हि वणेव छा? चओ इंशाअल्लाह यो पावर हाउस क़यामत ताईं फैज़ ॾींदो रहंदो। अल्लाह वारनि जा भाॻनि जा भाणा ख़ाली न हूंदा आहिनि। रोज़े धणी जे ज़माने में भी फैज़ हो, अॼु भी फैज़ जारी आहे। मुझा दोस्तों अजीजो, अॼु भी उन फैज़ जी कमी कान्हे का। मुझा दोस्त, मुझा भा, उहे पाण खे जेकॾहिं रोज़े धणी जे जमायत सां मुंसलिक कनि, ॿियो खणी छॾनि, रोज़े धणी जे किताबनि ते, मलफूज़ात ते, मकतूबात ते ऐं इन्हनि निभागनि जे मदरसे में पिया भी आहिनि। इए न है तो रुगो असां वटि प्यार या मलफूज़ात या मकतूबात जेका असां वटा इन वहाबिन जे मदरसे में भी पई आ, रुगो उन्हीं के ॾिसन न। खुदा पाक जो कसम आ तो रोज़े धणी जो मसलक जेको आ सो सुन्नत जमायत वारो मसलक आ। हजरत रोज़े धणी रहमतुल्लाह जो मसलक उहो मसलक आ जेको पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी वारो आ। पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो उहो मसलक आ जेको सोहणे सिद्दीक अकबर वारो मसलक आ। सिद्दीक अकबर वारो उहो मसलक आ जेको मुझे मोहम्मद करीम जो पैगाम आ। हकीकत में हे पाण खे रुगो सॾाइनि था पिया, पर आहिनि ये पक्का कट्टा नजदी। मुंहिंजा दोस्त अब्दुल वहाब नजदी जा पोइ लॻा हल। उन्हनि खे इहो भली अब्दुल वहाब ख़ुशि हुजे, सलामत हुजे, असांखे ख़ुदा ताला रोज़े धणी जी दामन नसीब फरमाईंदो। इन औलिया अल्लाह जी दामन नसीब फरमाईंदो। हज़रत पीर से रोज़े धणी पंहिंजे मलफूज़ात में लिखियो आहे त असांजो बि अक़ीदो इहो आहे त मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाबनि जी जीअं तरतीब आहे, अव्वल अबू बकर, पोइ उमर, पो उस्मान, आखिर में अली। हजरत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था तो फजीलत भी अहिड़े तरीक़े सां आहे। ये खिलाफत जी तरतीब आ। हजरत रोज़े वारा फरमाइन था खिलाफत जे तरतीब मुताबिक फजीलत आ। अव्वल अबू बकर, उन खां पो उमर, उन खां पो उस्मान, उन खां बाद में शेर खुदा। सभई जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला असा के इनी मसलक ते जियारे ऐं इनी मसलक ते मारे। सभई जो आमीन। इहो ही तरीक़ो अहले सुन्नत जमात जो आ। इहो ही तवाई असा जो अकीदो हुजण खपे ऐं औलियाए उम्मत जो भी इहो ही तरीक़ो आ। सभई जो सुभान अल्लाह।
को भी खुदा जो वली इन्ही तरीके जे मुखालिफ ना है। औलिया अल्लाह अग्या हुजन चाहे अज जा हुजन, उन्ही सभनी वलियन जो इहो ही अकीदो आ जेको मूं तव्हां जे आडो बयान कयो। असी अल्लाह पाक जे दरगाह में दस्त बदुआ थी दुआ घुरंदासे, रब्बुल आलमीन असा के न औलिया अल्लाह जे तरीके ते जियारे, इन्ही तरीके ते मारे। खुसूसन जो कोई हजरत रोजे धणी रहमतुल्लाह अलैहि जे नाले सा कॉन्फ्रेंस थी आ, अल्लाह ताला असा के उन कामिल वली जे तरीके ते जियारे, उन जे तरीके ते मारे। मां तव्हां जो शुक्रगुजार आहियां, खुसूसन साईं हाफिज दुर्मम साहब जन जो, ऐं ॿियो साईं क़िबला हाजी मोहम्मद मुस्तफ़ा शाह साहब ऐं साईं सैयद पीर मोहम्मद इकबाल शाह साहब ऐं ॿिया जेके सादात कराम हिते वॾा वॾा दरवेश सालिया वेठा आहिनि, इन्हनि सभिनि जो मां शुक्रगुजार आहियां जन कुझु टाइम वेही मूं मिस्कीन जूं चंद ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। मां सभिनी खे दुआ जे लाइ अपील कंदुसि, सभई मूंखे दुआ कयो, अल्लाह तबारक व तआला असांखे महबूब जे दीन जी ख़िदमत जी वधीक तौफ़ीक़ नसीब फरमाए। आखिर में अहम गाल तव्हां खे अर्ज़ कयां ऐं इनखे तरह गौर सां ॿुधजो। अवां रेडियो टीवी अखबारूं सभु ॾिसो पढ़ो ॿुधो पिया। मुल्क जे अंदर तमाम हिन वक्त नाज़ुक दौर थी रहियो आहे ऐं मुल्क में इस्लाम जे नाले हिकिड़ियूं तहरीकूं उथियूं आहिनि जेको नालो इस्लाम जो इस्तेमाल कनि थियूं, लेकिन उहे मस्जिदुनि खे, दरगाहन के, आलिमन के, इबादत गाहन के, निमाजन के पांजे बमन जो शिकार बनाइन था। ऐं रोज बरोज तहां ॿुधो पिया ॾिसो पिया, अज हीअ दरगाह ख़त्म थी वई, अज ही पी आलिम सगोरो मारिजी वियो, अज हिन फलाणे मदरसे में बम धमाको थियो, अज फलाणी मस्जिद में बम धमाको थियो। आउं तव्हांखे यकीन सां चवां थो, लाड़काणे जा मुसलमानो खुली तरह ॿुधो, इहे कतई तौर मुसलमान न आहिनि, इन्हनि जो कहीं भी मज़हब सां ताल्लुक न आहे। इस्लाम इजाजत ही नथो ॾे। असांजे प्यारे महबूब मोहम्मद करीम जो इस्लाम अमन ऐं सलामती जो पैगाम। तव्हांजो छा ख्याल आहे? इस्लाम में अमन आया दहशतगर्दी आहे? इस्लाम में अमन आ दहशतगर्दी काने का। ये बम धमाके करने वारा अग में भी मुजाहिदा इस्लाम जा दुश्मन हुआ, अज भी इस्लाम जा दुश्मन हन। नाम लिहाज थी करे इस्लाम जो नालो इस्तेमाल पिया कन ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइनि पिया ऐं चवनि था असां शरीयत आणींदासीं। शरीयत इन्ही जो नालो न आहे। मुहम्मद करीम जी शरीयत में अमन ऐं सलामती जो पैगाम। हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधायां, नबी करीम जो सहाबी आहे हजरत मुआज बिन जबल, हुन जो नालो आहे। हुजूर करीम हुन खे यमन जे तरफ रवानो फरमायो, ऐं मुआज मां मोहम्मद करीम तोखे यमन जे तरफ रवानो थो फरमाया, तू पंहिंजी फौज इस्लाम जी वठी वञ, जिहाद वञी कर, पर मुंहिंजूं हे चंद ॻाल्हियूं अव्वल यादि रखजां। क़िबला हुकुम कयो, पाण फरमाइनि था वञण सां उन सां जंग न कजां। क़िबला पो छा कयां? पाण फरमायो तो सब खां अव्वल उनके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो पैगाम ॾिजां, दावत पहुचाइजां। जे इस्लाम जी दावत क़बूल कनि त पोइ असां जा भाई रहनि, पर जे क़बूल न कनि तब मां मोहम्मद तोखे इजाज़त नथो ॾियां हुन सां जंग न कजां। जंग तॾहिं कजां जॾहिं हो तोसां आगराई कनि, पोइ आगराई कनि त तूं हुननि सां पोइ लड़ाई करे दिफ़ा कजां। पर माज़ याद रखजां, उन्हनि जा पोढ़ा न मारजां, उन्हनि जूं औरतूं न मारजां, उन्हनि जा ॿार न मारजां, उन्हनि जा इबादत गाह न ड्राहजां, जेको तोसां न विढ़े उनखे अमुन ॾिजां। हुननि जा वण ऐं बाग ऐं खूह तबाह ऐं बर्बाद न कजां, छो त मां मोहम्मद रहमतल लिल आलमीन थी आयो आहियां। उन्हनि जा भली काफ़र हुजनि, मुशरिक हुजनि, हुननि जा मज़हबी पेशवा मारणा न आहिनि, उन्हनि जूं इबादत गाहूं मढ़ियूं मंदर आहिनि, उनखे ड्राहिणो कोन्हे को, छो त हू पंहिंजे मज़हब मुताबिक़ इबादत कंदा आहिनि। मां मोहम्मद करीम अमन ऐं सलामती जो पैगाम खणी आयो आहियां। इन्ही मां तव्हां अंदाज़ो लगायो त रसूलुल्लाह जो पैगाम केतिरो पुर अमन पैगाम हो। माण्हू चवंदा आहिनि त इस्लाम तलवार सां फैलियो आहे, न न, इस्लाम अखलाक ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम जे मोहब्बत वारे पैगाम सां फैलियो आहे। सभई चओ सुभान अल्लाह।
ही जेके मुसलमानन के नमाज पढ़ंदड़न के मारन था, जुमे जे नमाज में धमाको, मस्जिद में धमाको, आलमन के मारन पिया, दरगाहूं खत्म कन पिया, मस्जिदन के तबाही बर्बाद कन पिया। ये मुसलमान कोनन, ये पक्का एजेंट हन। आई पाकिस्तान जे आर्मी जी रिपोर्ट आ हेडे ॾियारो, पाकिस्तान जे इंटेलिजेंस जी रिपोर्ट आ, पाकिस्तान जे आर्मी जी रिपोर्ट आ। इनी तालिबान ज़ालिमान वटा जेके भी हथियार हथ अचन था, ये सब हथियार अमेरिका जा हन। किथों जान बाबा? डाडे डाडे किथां जा हन? अमेरिका पंहिंजा पिठू ये मुल्ला ठाहे असांजे मथा हमला करण चाहे थो। हुन जो मतलब आ या त पाकिस्तान के वहाबी स्टेट बणाईंदा, जे भला वहाबी स्टेट न बणाए सघिया त पोइ अमन अमान जी सूरत हाल समझी। जे इराक में अमेरिका कब्जो कयो, अफगानिस्तान में कब्जो कयो, अमेरिका चाहे थो त मां भी इहो बहानो बणाए इन सूबे सरहद में पंहिंजा अड्डा कायम कया, इते पंहिंजी हुकूमत कायम कया। पर मुंहिंजा दोस्त अमेरिका के भुल्ला, इंशाअल्लाह ये तालिबान भी तबाह थी वेंदा। दुआ कयो जे रूस बर्बाद थियो, खुदा अमेरिका के भी तबाह बर्बाद करे छॾींदो। पाकिस्तान जी कमान, चओ सुभान अल्लाह, पाकिस्तान जी कमान पाकिस्तान जे मजबूत आर्मी जे हथ में आ। चओ अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह ताला पाकिस्तान जे आर्मी के कअन्नहुम बुनियानुम मरसूस बनाए ऐं पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पाकिस्तान जे आर्मी के खुदा कामयाब बनाए। सभई जो आमीन। पाकिस्तान जी आर्मी के खुदा अंदरूनी बैरूनी फितनन खां बचाए, मजबूत रखे। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान ठाहियो भी सुन्न न हो ऐं बचाईंदा भी इंशाअल्लाह ताला सुन्नी। आखिर में हिकिड़ो तव्हां खे शेर ॿुधायां, ॿुधंदव? तव्हां कोन ॿुधंदो, थकिजी पिया हो। जोर सां चओ सुभान अल्लाह चओ भला। आखिरी लफ़्ज़ मुंहिंजा बस तव्हां खां पोइ हाणे इजाज़त वठी दुआ करे थो घुरां। मुंहिंजा दोस्त हिकिड़े आशिक़ ॾाढो सुठो चयो आहे, ॾाढी भली ॻाल्हि चई अथई ऐं उहा तव्हां ई असांजे दिलि जो आवाज़ आहे। सभई जो सुभान अल्लाह। दूर हटो ऐं दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। सुभान अल्लाह चो। दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। जोर से जो सुभान अल्लाह। दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत, पाकिस्तान हमारा है। इंशाअल्लाहुल अज़ीज़ यो पाकिस्तान भी या रसूल अल्लाह वारन ठायो हो, इन्ही जी हिफाजत भी इंशाअल्लाह ताला या रसूल अल्लाह वारा कंदा। ओ सुन्नियो मुशार थियो, मुत्तहिद थियो, मुत्तफ़िक़ थियो ऐं पाण में ॿधी कयो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अवां सभु पंहिंजा पाण खे हिकु भायो। जेको भी या रसूल अल्लाह वारो आहे, उहो या रसूल अल्लाह वारो दुरूद व सलाम वारो पाकिस्तान जो मुहाफ़िज़ा इंशाअल्लाह तबारक व तआला। सुन्नी पाकिस्तान में जेरा हन त खुदा कंदो पाकिस्तान भी सलामत हो। अल्लाह ताला मुझी हाज़री कबूल फरमाए, अवां जी भी हाज़री कबूल फरमाए। रब्बुल आलमीन तव्हां असांजी ये अॼोकी महफ़िल के पंहिंजी दरबार में मक़बूल और मंजूर फरमाए। हाणे सभई जेतिरा आयो उथी भी हो, महबूब जे मथों सलातो सलाम पढ़वो, उन खां